साथियों, जे सिंध जे लतीफ़ जे फ़िक्रे पली जो जिंदाबाद। साथियों, सिंध सलामत किताबगर जी एप्लीकेशन ते मोहतरम रसूल बख्श पलीजे जो तारीफ़ ॾियण लाइ हाणे पेश था कयूं। अॼु सिंध जो नामवर अदीब, नक़ाद, सियासी अॻवान रसूल बख्श पलीजो जुमशाई ज़िले ठटे में 20 जनवरी 1930 ईस्वी ते अली मोहम्मद पलीजे जे घर में ॼाओ। हिन शुरूआती तइलीम मक़ामी मला मकतब मदरसे, सेकेंडरी तइलीम ठटे हाई स्कूल ऐं सिंध मदरसुल इस्लाम कराची में वरिती। उन खां पोइ मुस्लिम लॉ कॉलेज कराची मां कानून जी डिग्री LLB हासिल कई। संदसि शुमार मुल्क जे वॾनि ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे नामवर वकीलनि में थींदो हो। रसूल बख्श पलीजो घणी रुखियुनि सलाहियतुनि जो मालिक हो। खेसि अदब, समाज, सियासत, तारीख़, समाजी साइंस, जदालियत इल्मनि जी वॾी ॼाण हुई। इन हवाले सां उहो हिकु फ़र्द बचाए इदारे जी हैसियत रखंदो हो। रसूल बख्श पलीजो सिंध जी सियासत जो मुतहरिक किरदारु हुयो। असांजो फ़िक्र यरगमाल बनाए माण्हू पोइ यरगमाल थिया, पहिरीं फ़िक्र यरगमाल थियो, पहिरीं किताब यरगमाल थिया, पहिरीं क्लास यरगमाल थिया, पहिरीं उस्ताद यरगमाल थिया, पहिरीं इल्म यरगमाल थिया। ऐं जंहिं क़ौम जो इल्म यरगमाल हुजे उहा आज़ाद थी सघे। 1 यूनिट ख़िलाफ़ तहरीक में हिन सिंधी अदीबनि, सिंधी अदब संगत सां गॾु सियासी मैदान में GM सैयद, हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड गुलाम मोहम्मद लागारी सां गॾिजी सरगर्मी सां हिसो वरितो। जॾहिं 1938 ईस्वीअ में GM सैयद अयूबी मार्शल लॉ दौरान हिकु वॾी अरसे जी नज़रबंदी खां पोइ आज़ाद थी सियासत खां किनारा कशी जो ऐलान करे बज़म सूफ़िया सिंध क़ाइमु कई त GM सैयद उन तंज़ीम जो सदर ऐं रसूल बख्श पलीजो सेक्रेटरी बणियो। इन प्लेटफॉर्म तां सिंध जे मुख़्तलिफ़ दरगाहनि ते GM सैयद ख़ुतबा ॾिना, सिंधी क़ौम जो जदीद तस्वर पेश कयो। उन जदोजहद में मोहम्मद इब्राहिम जोयो, शेख हयास ऐं रसूल बख्श पलीजे अहम किरदारु अदा कयो। 1 यूनिट ख़िलाफ़ तहरीक दौरान साईं GM सैयद 1969 ईस्वीअ में हाला में कन्वेंशन कोठाई। सिंध मुतदा महाज़ जो बुनियादु हुयो, जंहिंमें 1 यूनिट ठाहींदड़नि ॿिए मुख्य किरदारु मोहम्मद अयूब खोड़ो ऐं पीर अली मोहम्मद शाह राशिदी भी शामिल हुआ ऐं सभिनी गॾिजी 1 यूनिट जी मुखालफ़त कई। उन बुनियाद ते बैदि में GM सैयद अवामी लीग जो सरबराह खे सिंध घुराए 1 यूनिट जी मुखालफ़त कराई हुई ऐं ईअं सिंध जे सियासतदान ऐं अदीबनि जी कोशिश सां 13 जुलाई 1970 ईस्वीअ ते 1 यूनिट जो ख़ात्मो थियो। मोहम्मद अयूब खोड़ो ऐं पीर अली मोहम्मद राशिदी जी सिंध मुतदा महाज़ में शमूलियत ते कुझु नौजवाननि खे इख़्तिलाफ़ हुआ ऐं पली साहब जा बि सैयद सां इख़्तिलाफ़ हुया। उन बाद हिन पंहिंजी सियासी वाट धार मुंतख़ब कई। हिकु नई पार्टी 1970 ईस्वी हैदराबाद में अवामी तहरीक जे नाले सां ठाही। उन जो पहिरियों सदर एडवोकेट हफ़ीज़ कुरैशी ऐं जनरल सेक्रेटरी रसूल बख्श पलीजो थिया। ॿियनि मेंबरनि में फ़ाज़िल राव, सैयद आलम शाह, सरदार मोहम्मद खान मक्सी, यूसुफ कीड़ियानू, कासिम पत्थर खान लुंड, शेरो खान लुंड, काज़ी गफ़ार वारा वारो, गुल हसन कीड़ानू, रशीद भट्टी ऐं ॿिया शामिल हुआ। अवामी तहरीक जो मुख्य कारनामनि में वोटर लिस्टूं सिंधी में लिखाइण लाइ जोखड़, सरकारी ज़मीनुनि जी नीलामी बंदि करण लाइ जदोजहद करणु, सिंधी ॿोली लाइ कन्वेंशन कोठणु, मज़दूरनि ऐं हारियुनि जूं कॉन्फ्रेंसूं सॾाइणु, MRD तहरीक में सरगर्मीअ सां हिसो वठणु, कालाबाग डैम ऐं थल कैनाल ख़िलाफ़ जदोजहद सां कॉन्फ्रेंसूं कोठाइणु, दहशतगर्दी ख़िलाफ़ कॉन्फ्रेंसूं कोठाइणु, वॾेरनि जी ख़ानगी जेलनि खे ख़तमु करणु, तोड़े कारोकारी ऐं जरगा सिस्टम ख़तमु करण लाइ जदोजहद करणु। 1992 ईस्वीअ में सखर खां कराची ताईं, 2001 ईस्वीअ में भटशाह खां कराची ताईं ऐं 2005 ईस्वीअ में सखर खां कराची ताईं एहतजाज थियो।
जंहिंजे लाइ सिंध जे तमामु बहितरीन ऐं अवामी शाइर सर्वेज सुजावली लिखियो रसूल बख्श पली जे लाइ त सुकल सिंधू वण लाइ पली जो पंध में आहे लॻल लाहौर वारनि खे को कंध में आहे। में कंदकोट खां कराची ताईं कामयाब लॉन्ग मार्च करण चीफ जस्टिस अफ्ताखार चौधरी जी बहाली वारी जदोजहद में हिस्सो वठण शामिल आहे। उहा समूरी जदोजहद रसूल बख्श पलीजे जी क़यादत में थी। मोहतरम रसूल बख्श पली जे अवामी तरीक़े क़याम सां गॾु 1970 ईस्वीअ में तहरीक रिसालो शुरू करायो, जंहिंजो पहिरियों एडिटर कासिम पत्थर ऐं सैद आलम शाह हुआ। हीउ रिसालो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बंदिश पवण जे बावजूदु निकिरंदो रहियो। पली साहब आवाम तहरीक जे मुख़्तलिफ़ ज़ैली तंज़ीमूं बि क़ाइमु करायूं, जेके हेठि हिन रित मुख़्तलिफ़ सालनि में क़ाइमु थियूं। सभ खां पहिरीं आहे हारी तहरीक 1970 ईस्वीअ में, जंहिंजो पहिरियों सदर शेरो ख़ान लुंड हुओ, ऐं उन खां बाद आई सिंधी शागिर्द तहरीक जेका 1977 ईस्वीअ में रही, जंहिंजो पहिरियों सदर सैफुल्लाह निज़ामानी हो। नंबर 3 ते आहे सिंधी मज़दूर तहरीक जेका 1978 ईस्वीअ में रही, जंहिंजो पहिरियों सदर हुयो ग़ुलाम कादिर पली जो। नंबर 4 ते आहे सुजाग बहार तहरीक जेका पिणु 1978 ईस्वीअ ते ठही, जंहिंजो पहिरियों सदर फेरोज़ ख्वाजो हो। सिंधियाणी तहरीक 1986 ईस्वीअ में, जंहिंजी पहिरीं सदर शहनाज़ राहूजो हुई। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक रसूल बख्श पली जी उहा तंज़ीम आहे जेका अॼु बि पंहिंजे दादले दरिया ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ पहिरीं ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं जदोजहद जे मैदान में आहे। लालू हाफ़िज़ अताला असां गॾु आहिनि, असां सदन खे भलीकार कयूं था। सिंध शहरी इतिहाद खलड़ी मोहब्बत जो वफ़द सदर मुमताज़ मेंगल सदर जानवी जान जेका हर ॾींहुं हर वक़्तु कंहिं न कंहिं इलाइक़े में पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए रही आहे त असांखे कंहिं सूरत में हे छह नवां केनाल कढणु कारपोरेट फार्मिंग असांखे क़बूल न आहे। ऐं जेसिताईं हे मुकमल तौरु कारपोरेट फार्मिंग ऐं छह नवां केनाल कढण जो मनसूबो मुकमल तौरु रद्द नथो थिए, तेसिताईं असां अमल जे मैदान में हूंदासीं। नंबर 6 ते आहे सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक जेका 1988 ईस्वीअ में ठही, जंहिंजो पहिरीं सदर रिहाना शेख हुई। नंबर 7 आहे हिंदू सुजाग तहरीक जेका 2003 ईस्वी में ठही, पहिरियों सदर मीरो मल हो। वली साहब अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां जदोजहद करण सां गॾु मुख़्तलिफ़ पार्टियुनि में इत्तेहादनि में बि शामिल रहियो। हीउ 1974 ईस्वीअ में ANP जो जनरल सेक्रेटरी रहियो। 1978 ईस्वीअ में पाकिस्तान अवामी जमहूरी इत्तेहाद क़ाइमु करण में हिसो वरितो
जंहिंमें नसरुल्ला खान, बुलबुल कासिम ऐं आबिद हसन मंटो शामिल हुआ। 1979 ईस्वीअ में पली साहब पाकिस्तान अवामी तहरीक में शामिल थियो, जंहिंमें मेजर इसाक, प्रोफेसर अज़ीज़ अहमद, इम्तियाज़ आलम हिननि सां गॾु हुआ। 1983 ईस्वी ऐं 1986 ईस्वीअ में ज़ियाउल हक़ जी आमरीत ख़िलाफ़ मुल्क में हलंदड़ जमहूरी जदोजहद MRD तहरीक में किरदारु अदा कयो। हुन जो कन्वीनर बि रहियो। पली साहब MRD तहरीक जे दौरान रावलपिंडी इजलास शिरकत कई, जंहिंमें खान अब्दुल्ला अली खान, बेनज़ीर भुट्टो शहीद, नसरुल्ला खान, महराज मोहम्मद खान ऐं ॿिया शामिल हुआ। जंहिंमें सूबाई ख़ुदमुख़्तियारी जो ठहिराउ पास करण सां गॾु उहो बि ठहिराउ पास करायो वियो त MRD जी जदोजहद कामयाबी खां पोइ जेका बि हुकूमत आई उहा MRD तहरीक जी सरबराहनि जे ख़िलाफ़ चूंडनि में उमेदवार न बीहारींदी। पली साहब 1987 ईस्वी में सिंधी अवामी तहरीक ऐं उन जी ज़ैल तंज़ीमनि ते मुश्तमिल सिंधी अवाम जो इत्तेहाद जोड़ायो ऐं 1988 ईस्वी में सन में साईं GM सईद जी सरबराही सिंध क़ौमी इत्तेहाद जो क़यामु विधो, जंहिंखां पोइ जल्दी धार थी वियो। रसूल बख्श पली जो 2000 ईस्वी में सिंध पाणी कमेटी इत्तेहाद ऐं ग्रेटर थर केनाल एक्शन कमेटी जो मेंबर अॻवान रहियो। 2004 ईस्वीअ में पाकिस्तान किसान राब्ता काउंसिल में शामिल थियो। हुन खां सवाइ एशिया पैसिफिक फोरम जो एग्ज़ेक्टिव कमेटी जो मेंबर बि रहियो। पली साहब सिंध जे क़ौमी हक़नि लाइ केतिरा ई मुज़ाहिरा, रैलियूं, कामयाब लॉन्ग मार्च कराया, जिन में मर्दनि खां सवाइ सिंधियाणी तहरीक सां लाॻापियल सभई औरतुनि हिसो वरितो, जिन में सिंधस भेण मरियम पली जो, अमा हुरनिसा पली जो ऐं ॿियनि अज़ीज़ाणियुनि भरपूर किरदारु अदा कयो। रसूल बख्श पली जो सियासी जदोजहद दौरान केतिरा ई भेरा जेल वियो। हिन कोट लखपत जेल में रहण दौरान कोट लखपत जो कैदी नाले किताब लिखियो। उन खां अलावा संदसि ॿिया बि खोड़ सारा किताब लिखियल आहिनि। रसूल बख्श पली जो शोला बयान मुक़रर दानिश्वर हो। हिन महिमान उस्ताद तौर जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी दिल्ली, शाको यूनिवर्सिटी अमेरिका, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी, स्केसिस ॿियनि आला तइलीमी इदारनि में केतिरा ई लेक्चर ॾिना ऐं पंहिंजी ॾाहप ऐं ॼाण जो मुज़ाहिरो कयो। अदब जे मैदान में रसूल बख्श पली जो सुफ़े अव्वल जे लेखकनि निकादनि में शुमार थींदो हो। जंहिं दौर में रसूल बख्श पली जो अदब जी दुनिया में पेर रखियो, तॾहिं नंढे खंड में तरक़ी पसंद अदबी तहरीक पंहिंजे ओज ते हुई। विरांङे बैदि सिंधी अदब में तरक़ी पसंद अदबी लहर उभरी, जंहिंजो अदबी हवाले सां महनदार शेख हयास हो, जंहिंजे ख़िलाफ़ रजात पसंद वॾी वावेला कई वई। तरक़ी पसंद अदबी ऐं ख़ासि करे शेख हयास ते जॾहिं रजत सिंध पसंद अदीबनि ऐं शाइरनि फ़िक्री हमला कया ऐं शेख हयास खे अलहाद ऐं किफ़र जे शाइर करार ॾिनो वियो। उन दौरान इब्न हयात, उमर, मौलाना ग्रामी सां गॾु रसूल बख्श पली जे बखिया उधड़े फ़िक्री गहराई सां किताब अंधा ओंद विया ज़रिए खेनि जवाबु ॾिनो। साॻी रजात पसंद टोले 60 वारे ॾहाके में साईं GM सईद जे किताबनि पैगाम लतीफ़ ऐं जीअं ॾिठो आहे मूं सख़्तु तनक़ीदूं कयूं। उन 4 मज़मूननि ते लिखिया त पली जे उन गिरोह ख़िलाफ़ जानदार मज़मून लिखिया। पली साहब 4 शादियूं कयूं, जिन मां संदसि पहिरीं घरवारी पली जे ख़ानदान मां, जॾहिं त ॿी घरवारी कश्मीर हुई, नामेर फ़नकारा जी ज़रीना बलोच हुई। जॾहिं संदसि चौथीं शादी नामेर कहानीकारा नसीम थिबा सां थी। मूंखे फ़ख़्रु आहे त मोहतरम रसूल बख्श पली जो पोइ लॻायां। हा, जेकॾहिं आउं रसूल बख्श पली जो पोइ लॻ न हुजां हा ऐं सुजाग ॿार तरीक़े जो सो न हुजां हा, त अॼु शायदि आउं को दहशतगर्द हुजां हा, को चोर लुटेर फोरू हुजां। पर मूंखे फ़ख़्रु आहे जो आउं पली साहब जी सुफ़ुनि में आहियां। पली साहब जी सुफ़ुनि में जेको बि हलंदो उहो सिर्फ़ु हक़ ऐं सच जे पोयां हलंदो। उनखे दुनिया जी का बि ताक़त नथी रोके सघे हक़ ऐं सच चवण खां। हा, पली साहब अचो त हथ वंडायूं, पंहिंजे दिमाग़ मां पुराणा ख़्याल कढूं, अचो त नवां इंसान बणूं।
नई दुनिया जो नवा रिश्ता नवा लागापा नवा जीण जा ढंग ऐं जे ज़रूरत पई त नवा मरण जा ढंग तो जीण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू खे मरण में बि को शान थी भाड़ियो थी कुकुड़ थी कंधे हेठि करे चमचो थी टके जो माण्हू थी ख़सीस थी मरण त जे बदिरां हिकिड़े ॾींहुं मुड़ुसु माण्हू थी सचो पचो इंसान थी कंध मथे खणी हलण जी हिकिड़ी ॾींहं जी ज़िंदगी 1000 सालनि जे भाड़ियाईअ डूमर जी ज़िंदगी अचो त शान सां जियूं ऐं ज़रूरत पवे त शान सां पंहिंजे वतन पंहिंजे क़ौम पंहिंजे इंसाफ़ ऐं पंहिंजे इंसान ज़ात तां पंहिंजे खिलंदे घुरंदे पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾियूं जीअं सखी दाता थींदा आहिनि हिसाब निभाए करे करे जान बि सखावत में ॾेई छॾी आहे पंहिंजे क़ौम खे पंहिंजे वतन खे ऐं जॾहिं 14 अगस्त ते पाकिस्तान ठहण खां पोइ मोहतरम रसूल बख्श पलीजे जी हिकु यादगार वीडियो क्लिप साम्हूं अचे थी त पाण चवे थो त अगर सारे लोगों को यहाँ मेरे मुल्क पर कब्जा करने का हक है, मेरी कोई जाति मेरी कोई इज्तिमाई मेरी कोई कौमी वतन नहीं है। पाकिस्तान बनने के 14 अगस्त को मैं बेवतन बन गया, मेरा माल माले गनीमत बन गया। जो भी जहां चाहे जिस जनरल की मर्जी हो मेरे मुल्क पर मेरी दरिया पर मेरी आबादी पर मेरे बच्चों के रिस्क पर कब्जा कर दे, बांट दे, सखावत कर दे। तो क्या इसलिए मैंने पाकिस्तान बनाया था? क्या ये था पाकिस्तान का मफहूम? पाकिस्तान रेजोल्यूशन ये था? पली साहब 7 जून 2018 ईस्वी ते वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह कोट मुंगर खान पली जो लबजुंगशाही ज़िले ठठे में आहे, जिते हर साल 7 जून ते संदसि वरसी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वेंदी आहे। मूंखे मुंहिंजे क़ाइद मोहतरम रसूल बख्श पलीजे ते फ़ख़्रु आहे ऐं आऊं संदसि 7वीं वरसी जे मौक़े ते खेसि सुर्ख सलाम पेश कयां थो। बनहारी नारी जिए पली जो